दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सदाचरण। दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज हसन अली कलवट जी अदालत में उमे रुबाब चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। उमे रुबाब चांडियो, फरियादी परवेज़ चांडियो, वकील सलाहुद्दीन पंवर सां गॾु अदालत पहुता। इल्ज़ाम हेठि आयल पीपी एमपीए सरदार अहमद चांडियो, बुरहान खान चांडियो, उन वक़्त जो एसएचओ करीम चांडियो, जवाबदार सतार चांडियो अदालत में पेश थिया। गिरफ़्तार जवाबदार ज़ुल्फ़कार अली गौहर, मुर्तज़ा सिकंदर चांडियो खे जेल पुलिस अदालत में पेश कयो। फरियादी धुर जे वकील सलाहुद्दीन पंवर पारां अदालत में अॼु ॿिए ॾींहुं बि दलील जारी रखिया। 3 कलाकनि ताईं दलील ॿुधण बाद अदालत ॿुधणी 9 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे सरदार अहमद चांडियो जो चवणु इहो त कूड़ा हुजूं हा त लिखंदो वरितो हा, साम्हूं बीठा आहियूं, इंशा अल्लाह ताला सुरख़ुरु थी निकिरंदासीं। हिक सवाल जे जवाब में सरदार अहमद चांडियो चयो त तव्हां बादशाह आहियो, इहो सवाल कंदा आहियो त असांखां न मुंहिंजे हक़ में इख़्तियार आहे जो तव्हांखे सम्झी ॿुधाए सघां ऐं न हुन जे इख़्तियार में आहे। हीअ इख़्तियार जज साहिब जा आहिनि। जॾहिं त उमे रुबाब चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त उर्मीद आहियूं त असां वटि जेके साबितियूं आहिनि उहे काफ़ी आहिनि। सरदारनि खे सज़ा ला। हुन चयो त 17 जनवरी ते मुंहिंजे ॾाॾे चाचे ऐं वाल जी वरसी आहे। उमीद आहे त बेगुनाह खून सां इंसाफ़ थींदो। अदालतुनि में ताख़िर थियण सबबि माण्हू मायूस थी वञनि था। मां हिमत करे बीठी आहियां। उमीद आहे त मूंखे इंसाफ़ मिलंदो।